नाज़रीन, दादू में सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां बरसात मुतासिरनि जी सरकारी सतह ते वार न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। हुन हवाले सां ॾिसूं था मुश्ताक शाहणी जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, इन वक्त असीं दादू डीसी हाउस के भरसा मौजूद आहियूं, जिथे सियासी समाज जी माण्हुनि हिते एहतजाजी धरणो आयो आहे। वधीक इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन जो छा चवणु आहे। पूरा मन असांजो एहतजाज इन लाइ आहे त डीसी खे लाथो वञे, छाजे करे कि अवाम खे जेके बोड मुतासिर आहे उनखे का शइ नथी मिले, न टेंट था मिलनि, न खाधो पीतो थो मिले। जे उड़ियो थुड़ियो खाधो पीतो मिले थो न, अहिड़ा चांवर उछलाए था अचनि जेके हुननि खे पेट खे तकलीफ़ थी थी वञे। काफ़ी ॿार नंढड़ा सगीर ॿार हुननि जी डेथ थी वई आहे। असांजो मुताबिलो इहो आहे त अवाम खे रिलीफ ॾिनो वञे, उन्हनि खे टेंट ॾिना वञनि, उन्हनि खे राशन मिलियो वञे ऐं असांखे बोड खां बचायो वञे। जेको दादू ज़िले जे लाइ जेको रिलीफ आयो आहे ऐं मतिलबु हर सरकार त हिन माण्हुनि खे कुझु बि कोन मिलियो आहे। मां तक़रीबन मूंखे हफ़्तो ॾेढ थी मां विज़िट कयां पई थी। कल्ह मां पंहिंजी टीम जे तरफ़ां वियसि, पर मां वेंदे छंडड़ खां वेंदी कमाल खान मोरी, सियाल बंद खां वेंदे मां जेको आहे मोरो पुल, ककड़ खां वेंदे मां केन शाह ताईं वियसि, पर किथे को बि रिलीफ कोन हो। न मूंखे टेंट नज़र आयो, न मूंखे उन्हनि जो का अहिड़ी आसाच नज़र। अहिड़े सुठनि घरनि जूं फैमिलियूं ईअं परेशान, हुनजा बचड़ा तड़पी रहिया हुया। दादू बचाओ कमेटी जेका ठाही सी, असांजो मक़सदु आहे हिन जो मुतालिबो आहे दादू खे बचायो। जेका बि इम्कानी बोड वग़ैरह आहे दादू खे महिरबानी करे बचायो वञे। ऐं जेका पाणी जी हर 2010 में जेको सूरत आहे रस्तो ठहियलु आहे, पाणी खे उहो रस्तो ॾिनो वञे त जीअं दादू असांजो बचे। ऐं दादू ख़बर आहे त हिननि वटि ऑफिसरनि वटि जेके टेंट वग़ैरह मौजूदु आहिनि, ग़रीबनि जी मदद नथी कई वञे। आख़िर ज़रूरनि मजबूरनि हिननि निमाइंदनि खे तंग कयो, बाबा असांजी मदद कयो, असांजी मदद कयो। तव्हांखे ख़बर आहे त वॾा वॾा सरदार बोदार उहे अंदरि लिकिया पिया आहिनि, ॿाहिरि निकिरनि ई कोन था, अवाम खे जवाबु ॾियनि ई कोन था, अवाम खे रिलीफ कोन था ॾियनि। जीअं त अॼु दादू बचायो कमेटी जी तरफ़ां दादू जा हज़ारे माण्हू दादू डीसी हाउस ॾाढो धरणो हणी वेठा आहियूं ऐं असां इहो मुतालबो कयूं था त दादू में जेको इम्कानी बोड जो ख़तरो आहे उहो आहे मौजूदु ऐं मंछूर ढंढ खां कट ॾिनो वञे। ऐं असीं मुतालबो कयूं था त दादू जे मुख़्तलिफ़ बंदनि ते बाईपास ते कैंपुनि में 4 खां 5 लख माण्हू बेयारो मददगार आहिनि। न कंहिंखे टेंट मिलियो आहे, न कंहिंखे राशन मिलियो आहे, न कंहिंखे पीअण जो साफ़ पाणी मिलियो आहे। माण्हू मरनि पिया, चमड़ी जी बीमारियुनि में मरनि पिया। इहे किरोड़नि अरबनि जा फंड खाधा विया आहिनि। बंदनि जी मरम्मत जे लाइ 64 करोड़ रुपया हड़प कया विया आहिनि। हे जेका गैर मयारी बिरयानी खाराई पई वञे, उन हिमल 15 ॾींहंनि ताईं 20 करोड़ चट थी विया आहिनि। ग़रीब माण्हू गैस्टो में मरी विया आहिनि। उनखे अहिड़ी चांवर खाराए उन्हनि खे तबाह कयो वियो आहे। असीं मुतालबो कयूं था त मुतासिरनि जी मदद कई वञे। हे धरणो ॿिनि मक़सदनि जे लाइ आहे। पहिरियों मक़सदु आहे त असांजे दादू सिटी खे बचाए। दादू खे जेका बोध जो ख़दशो आहे, छो सॼो ज़िलो ॿुधी वियो आहे, वाहे दादू सिटी बचियो आहे, इन खे बचाइनि। हिकिड़ो इहो आहे त दादू जा ट्रेन ॿिया सभु बंदि मज़बूत कनि ऐं ॿियो जेके बोध मुतासिर जो बेयारो मददगार वेठा आहिनि उन्हनि खे रिलीफ ॾियनि, उन्हनि जी मदद कनि। उन्हनि खे जेको इमदाद जेको हक़ु उन्हनि जो त उन न खाइनि, उहो असां फबाइण कोन था, ग़रीबनि सां गॾु वेठा आहियूं। साईं, हे असुल में असांजो मुज़ाहिरो करण जो मक़सदु इहो आहे त बोड वारनि खे का शइ न आहे मिली। DC ऐं कामोरा MNA MP जा कमदार लॻा पिया आहिनि। माल सॼो वॾेरनि पीरनि जे बंगलनि ते आहे। उन जे मंज़ूर नशीन माण्हुनि जे रुख चढ़ियल आहे। ग़रीब माण्हू बेयारो मददगार आहे। उन्हनि खे जेको खाधो थो मिले उहो मां चवां थो त जानवर बि न खाईंदो। ऐं DC साहिबु जेको आहे, DC साहिबु ख़ासि करे त मां चवां थो कमदार लॻो पियो आहे। सफ़ा कंहिं ग़रीब खे ॾियण लाइ तयारु न आहे। शराबियुनि कबाबियुनि खे राति जो टेंट ॾिए थो, राशन ॾिए थो ऐं आम माण्हू मिसकिन ग़रीब ख़िदमत करण वारे माण्हुनि खे मिसकिन माण्हुनि ॾे वञे ई नथो, लड़े ई नथो। ही तव्हां ॾिसो बंधन ते वियो, असां 3 ॾींहं विज़िट कयो, हिकिड़ो टेंट उन्हनि खे न मिलियो आहे। तव्हां ॾिठा हूंदा हो पंहिंजी मदद पाण त जेको आहे न की खटूं उल्टियूं करे, हेॾो टेम्परेचर आहे, न को पीअण जो साफ़ पाणी हुननि खे ॾिनो वियो आहे, न को देग आहे हिकिड़ी तव्हां चांवर पाण बि गिरे हिकिड़ो न खाई सघंदा। हुन जा बिल ॾिसो तव्हां, हिन में हिन जो इंसाफ़ ॾिसो। 3000 वारी देग ॾियनि था, 13-14 हज़ारनि जो हिन बिल निकिरे थो। हीअ सिर्फ़ु पैसा कठे करण जे पोयां आहिनि। छा वञे MP MNA जेको आहे कोडूरूं खणी, छा हुनखे मशीनरी न आहे, सिर्फ़ु माण्हू जे दिमाग़ सां खेॾनि था ऐं हिननि खे रुगो पैसा ठाहिणा आहिनि। कहिड़ो बंद ते कमु कयो अथनि। हिन महिल बंद जी हीअ बि ॻाल्हि हले थी त असांजो न वफ़ाक़ जो बंदि आहे, हीअ ठल आहे,
मशीनरी ॿियारे बीठा कल्ह असां उन्हनि खां पुछा करायोसीं मशीनरी वारे खे हेॾी वॾी मशीन खे 12 लीटर तेल ॾिनो वियो। असां इहो था चऊं त जेके ॿोॾ मुतासिर असांजे पाड़े में आया आहिनि स्कूलनि में वेठा आहिनि त उन्हनि लाइ वीचारनि लाइ कुझु बि हिन महिल ताईं न थियो आहे। पाड़े में कंहिंजे घर ॾे पाणी पीअण लाइ भरण लाइ था वञनि त माण्हू उन्हनि खे धिका ॾेई था कढनि। त हीअ जेकी हुकूमत वेठी आहे इहे जेके MA BA थी वेठा आहिनि त इहे छो था मन अॻिते उन्हनि जो कनि। उनखे साकड़ चांवर ॾेई ॾेई माण्हू बीमार करे छॾिया अथनि। उन्हनि खे राशन ॾियनि त उहो घर में पचाइनि न, छो था ईअं कनि। बाक़ी छा आहे पंहिंजे घर में महलातूं बंगला ठाहियो अंदरि वेठा आहिनि एसिन में उन्हनि खे ग़रीबनि जी का ख़बर न आहे। कुझु बि अॼु ताईं उन्हनि खे न मिलियो आहे। असांजे पाड़े में वेठा आहिनि। असां उन्हनि लाइ पाड़े वारनि लाइ उथी हेसि ताईं आया आहियूं। सुठो इहो आहे त उथी ऐं असांजे पाड़े वारनि जी ऐं जेके ॿाहिरां मुसाफ़िर आया आहिनि उन्हनि जी जांच कयो वञे। असां इन लाइ महिरबानी कनि ऐं DC खे बि महिरबानी करे उन्हनि खे का शइ मिले जेके वीचारा वेहनि जेके उसन ते वेठा। जी बिल्कुलु अवां हितां जे माण्हुनि जा ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन टीम सां गॾु मुश्ताक शाहानी MNTV दादू।